Bismillahirrahmanirrahim. Start with the supreme name of Almighty Allah, who is the creator of this entire universe. Supreme name of Almighty Allah, who is Rahman and Rahim, who is the maker, the builder of this entire universe. Today we will discuss some new points and about the algebra. Algebra was being discussed by someone else. Now to go forward, Baba, algebra में मुख्तलिफ़ तव्हांजा टर्म्स हूंदा आहिनि. तव्हांजो वेरिएबल हूंदो आहे, तव्हांजो कोफिशेंट हूंदो आहे, वेरिएबल सां गॾु तव्हांजो बाबो कॉन्स्टेंट बि हूंदो आहे, तव्हांजो टर्म हूंदो आहे, टर्म खां पोइ तव्हांजी एक्सप्रेशन हूंदी आहे. मोनोमल, बायनोमल, ट्राइनोमल, ये एक्सप्रेशन जा क़िस्म हूंदा आहिनि. ठीकु आहे. त पोली मीन्स मैनी, नोमल मीन्स ट्रम. ठीकु आहे. जंहिंमें ट्रम हुजनि त असां हुनखे छा चवंदा आहियूं? पोलिनोमल चवंदा आहियूं. ठीकु आहे. पोलिनोमल में असांजो जेको पहिरियों वर्ड आहे न, उहो आहे वेरिएबल. ठीकु आहे. अहिड़ा MCQ थींदा बि आहिनि. तव्हांजे मैट्रिक क्लास में अहिड़ा सुवाल आहिनि बि सही, त ॿुधायो हिन में केतिरा वेरिएबल आहिनि, ॿुधायो हिन में केतिरा कोफिशेंट आहिनि, ॿुधायो त हिन में केतिरा टर्म आहिनि, ॿुधायो त हीअ कहिड़ी इक्वेशन आहे, ॿुधायो त हीअ कहिड़ी एक्सप्रेशन आहे. ठीकु आहे. वेरिएबल, द वैल्यू, द क्वांटिटी विच वेरीज़. ठीकु आहे. मसलन जीअं तव्हां लिखंदा आहियो मैथमेटिक्स में, लेट सपोज एक्स इज़. ठीकु आहे. पोइ एक्स तव्हांजी कॾहिं ॿ बि ईंदी आहे, एक्स तव्हांजी बराबरि 4 जे बि ईंदी आहे, एक्स बराबरि 6 जे बि ईंदी आहे, एक्स बराबरि 9 जे, 8 जे, 7 जे, 6 जे, कंहिं जे बि बराबरि ईंदी आहे न, कहिड़ो बि हूंदो. ठीकु आहे. माना द क्वांटिटी, द वैल्यू विच चेंजिस, माना जेका तब्दील थिए उनखे छा चइबो आहे? वेरिएबल. स्पेशली जेके तव्हांजा वेरिएबल हूंदा आहिनि न, इंग्लिश अल्फ़ाबेट जा हूंदा आहिनि. किथां शुरू थींदा आहिनि? एक्स बि हूंदो आहे, वाय बि हूंदो आहे, ज़ेड हूंदो आहे, टी हूंदो आहे, यू हूंदो आहे, ETC. माना जॾहिं बि तव्हांखे अहिड़ा नंबर किथे बि लिखियलु नज़र अची वञनि न, तव्हां सम्झी वञिजो त इहे तव्हांजा छा आहिनि? वेरिएबल आहिनि. मसलन मां हीअं लिखां हिते 2x, y ऐं z. अहिड़ो सवाल लिखियलु हुजे ऐं तव्हां खां पुछे त हिन में वेरिएबल आहिनि, देयर आर खाल वेरिएबल, त बाबा हिन में केतिरा वेरिएबल आहिनि? ऑप्शन ए चवे 3, ऑप्शन बी चवे थो 4, ऑप्शन बी चवे 5, ऑप्शन डी नॉट ऑफ दीस. ठीकु आहे. ऑप्शन ए सही आहे. ठीकु आहे. छो त हिन में असांजा वेरिएबल घणा आहिनि? 1, 2 एंड 3. इज़ दिस क्लियर? माना जेतिरा तव्हांजा इंग्लिश अल्फ़ाबेट जा वर्ड, मतिलबु कोशिशि माना एक्स, वाय, ज़ेड, टी, पी इन्हनि खां शुरू थींदा आहिनि. ठीकु आहे. ए बी बि तव्हां वेरिएबल चई सघो था, पर इन्हनि जी वरी कंडीशन थोरी मट थी वञे. जॾहिं तव्हां इक्वेशन पढ़ंदा न, त पोइ ए ऐं बी जेके हूंदा तव्हांजा वेरिएबल न हूंदा, उहे तव्हांजा छा हूंदा? कॉन्स्टेंट में अची वेंदा. ठीकु आहे. माना तव्हांजी एक्स, वाय, ज़ेड, टी, यू वग़ैरह अहिड़ा जेकॾहिं तव्हांखे इंग्लिश अल्फ़ाबेट जा कंहिं बि एक्सप्रेशन में लफ़्ज़ लिखियलु नज़र अची वञनि, सम्झो त उहे तव्हांजा छा आहिनि? वेरिएबल आहिनि. इज़ दिस क्लियर? वेरिएबल. वेरिएबल खां पोइ बाबू हूंदो आहे असांजो कॉन्स्टेंट. वेरिएबल खां पोइ असांजो छा हूंदो आहे? कॉन्स्टेंट, द वैल्यू विच नेवर चेंजिस. माना उहा वैल्यू, उहा शइ जेका असांजी तब्दील न थिए, त पोइ उहे वाहिद असांजा न्यूमरल्स आहिनि, नंबर्स आहिनि, जेके कॾहिं बि चेंज न थींदा आहिनि. मसलन कॉन्स्टेंट जा एग्ज़ाम्पल आहिनि 3, 4, माइनस जा 9, माइनस जा 10, 20, 50, ETC. ठीकु आहे. माना अहिड़ा जॾहिं बि तव्हांखे नंबर कंहिं बि एक्सप्रेशन में नज़र अची वञनि न, त उहे तव्हांजा छा आहिनि? कॉन्स्टेंट. इज़ दिस क्लियर? माना हीअं हुजे, हिते लिखियलु हुजे 2x, y, z प्लस जा 9. हाणे त तव्हां खां पुछे त जेको आहे सो हिन में केतिरा कॉन्स्टेंट आहिनि, त केतिरा आहिनि? 2. ठीकु आहे. 2 ऐं 8. पर हाणे हीअ आहे तव्हांजो नंबर लिखियलु. डेफिनेशन जे मूजिबि तव्हांजो इहो छा लिखियलु आहे? नंबर लिखियलु आहे. त माना हर नंबर मूं तव्हांखे ॿुधायो छा हूंदो आहे? कॉन्स्टेंट हूंदो आहे. पर नंबर अकेलो हुजे, नंबर हिते नंबर अकेलो कोन्हे, हिन सां गॾु ॿी बि लोध आहे. ठीकु आहे. माना जॾहिं तव्हांखे नंबर किथे अकेलो नज़र अची वञेव न, उहो तव्हांजो छा हूंदो? कॉन्स्टेंट हूंदो. ठीकु आहे. त पोइ हिन में घणा कॉन्स्टेंट आहिनि? हिकिड़ो. इज़ दिस क्लियर? ठीकु. हाणे तव्हांजी हिन ॻाल्हि ते मां अॻिते ईंदुसि त हीअ त तव्हां ॿुधायो न, तव्हां मूंखे पुछी सघो था सर तव्हां त ॿुधायो हींअर
त नंबर को बि हूंदो न उहो कांस्टेंट हूंदो। त पोइ हीउ बि त सर नंबर आहे न, हीउ ॿ नंबर कोन्हे छा? नंबर आहे त पोइ चओसि हूंदा कांस्टेंट। ठीकु आहे, अचो ॾिसो माना हाणे आहे पंहिंजो कोफिशेंट। द कांस्टेंट इज़ बीइंग मल्टीप्लाइड विथ वेरिएबल। माना जॾहिं कांस्टेंट तव्हांजो ज़र्ब थींदो कंहिंसां वेरिएबल सां त पोइ उहो कांस्टेंट न रहंदो, पोइ छा थी वेंदो? कोफिशेंट थी वेंदो। पोइ छा थी वेंदो? ॾिसो हीअं मसलन ही 4, ठीकु आहे। हाणे हीउ त पहिरियों तव्हांजो छा आहे? कांस्टेंट आहे। ठीकु आहे, हाणे हिन सां गॾु एक्स छा मिली वियो? वेरिएबल मिली वियो न। त हाणे हीअ जेका पंहिंजी असली हालत आहे न कांस्टेंट वारी, उहा विञाए वेहंदो। हाणे छा थी वेंदो? कोफिशेंट थी वेंदो। इज़ दिस क्लियर? पोइ चाहे वेरिएबल हिकु गॾु थिएसि, 2 गॾु थियनिसि, 5 थियनिसि या 10 थियनिसि। ठीकु आहे, इज़ दिस क्लियर? माना पहिरियां ॾिसो सपोज़ कयो ही -8, इहो तव्हांजो छा आहे? कांस्टेंट आहे। छो त को न को नंबर आहे, फिक्स्ड नंबर आहे। हाणे हिन सां गॾु मां हिकिड़ो वाई वेरिएबल थो खणा ऐं ज़ेड बि वेरिएबल थो रखांसि। ठीकु आहे, हाणे पहिरियां त कांस्टेंट हुयो, हाणे हुन सां गॾु छा थी विया? वेरिएबल थी विया। त हाणे कांस्टेंट न रहंदो, हाणे छा थी वेंदो? कोफिशेंट। त पोइ हीउ तव्हांजो छा आहे? कोफिशेंट आहे। इज़ दिस क्लियर? त पोइ ॿियनि लफ़्ज़नि में पुछी सघे थो, पुछंदो ॿुधायां थो कीअं पुछंदो। इज़ दिस क्लियर? ठीकु आहे, वेरिएबल क्लियर थी वियो, कांस्टेंट क्लियर थी वियो, ठीकु आहे, ऐं कोफिशेंट क्लियर थी वियो। इहे शयूं क्लियर थी वियूं न। हाणे वरी अॻिते अची पुछंदो तव्हां खां ट्रम। हाणे तव्हांजो सुवालु शुरू थींदो, व्हाट इज़ ट्रम? द कांस्टेंट माना हिकिड़ो कांस्टेंट या कांस्टेंट्स या वधीक कांस्टेंट आर वेरिएबल या वेरिएबल्स आर बीइंग सेपरेटेड बाय प्लस आर माइनस। माना तव्हांजा वेरिएबल हुजनि या तव्हांजा कांस्टेंट हुजनि, उहे सेपरेट थियनि, माना जुदा जुदा थियनि, हिक ॿिए खां परे परे वञनि, कंहिंसां? या प्लस सां या माइनस सां, या ॿिन्हिनि सां गॾु। प्लस एंड माइनस, आर न चई आहे मुंहिंजो तव्हांजो, या प्लस हुजे या माइनस, प्लस एंड माइनस। ठीकु आहे, मूं ज़र्ब जी ॻाल्हि बि कोन कई आहे, मूं वंड जी ॻाल्हि बि न कई आहे। एग्ज़ाम्पल ॾिसो, माना हीअ आहे असांजो 4, दिस इज़ कांस्टेंट। हिन जे अॻियां अची वई तव्हांजी प्लस, हीअ थी वियो तव्हांजो 8x। ठीकु आहे, प्लस में हीअ थी वियो तव्हांजो z, हीअ थी वियो तव्हांजो 4q। ठीकु आहे, हाणे अहिड़ी एक्सप्रेशन लिखियलु हूंदी, पोइ तव्हां खां पुछंदो, ऑप्शन ए लिखियलु हूंदो इट हैज़ खाल ट्रम्स। हिन में केतिरा ट्रम्स आहिनि? त पोइ ट्रमनि जी ख़बर असांखे ईअं पवंदी, जेतिरियूं प्लसूं या माइनसूं, प्लसूं ऐं माइनसूं ॻणींदासीं, जेतिरियूं थींदियूं ओतिरा ट्रम। मूं तव्हांखे पहिरें लेक्चर में ॿुधायमि त जंहिंजे अॻियां कुझु न हूंदो आहे, हुनजे अॻियां छा हूंदो आहे? प्लस हूंदी आहे। त माना हिकु प्लस हिन जे अॻियां, हिकिड़ी प्लस, 2 प्लसूं, 3, 4, इन में ट्रम घणा थिया? 4। इट हैज़ 4 ट्रम्स। ओके, हाणे हीअं लिखां भला, अचो ॾिसो, 8x माइनस 4t प्लस 28z। ठीकु आहे, हाणे इहो सुवालु आहे। हाणे तव्हांखे हिन में पुछे त इट हैज़, पुछंदो इट हैज़ खाल ट्रम्स एंड खाल वेरिएबल। ठीकु आहे, माना तव्हांखे पुछी सघे थो त इन में घणा ट्रम ऐं घणा वेरिएबल। ऑप्शन ए ॾे तव्हांखे त हिन में ट्रम जेके आहिनि सो 3 आहिनि, वेरिएबल अथसि 5। ऑप्शन बी, हिन में जेको आहे सो ट्रम आहिनि तव्हांजा 4 ऐं वेरिएबल अथसि 3। ऑप्शन सी, इन में ॿई कंडीशनूं सेटिस्फाई करे थो। ऑप्शन डी, नॉट ऑफ दिस, हिननि मां को बि न आहे। ऑप्शन ए सही आहे। ॾिसो, सभ खां पहिरियां कंदासीं ट्रम केतिरा आहिनि? 1, 2, माना जंहिंजे अॻियां कुझु न हूंदो आहे छा हूंदी आहे? प्लस हूंदी आहे। त हिकिड़ी प्लस हीअ ठही वई, प्लस माइनस प्लस 3, माना असांजी पहिरीं कंडीशन सेटिस्फाई थी वई। त हिन में घणा हूंदा? 3। हाणे कंहिंजो वारो आहे, चए थो वेरिएबल केतिरा हूंदसि?
वेरिएबल केतिरा आहिनि? ॾिसो हिकिड़ो असांजो वेरिएबल केरु आहे? हिकिड़ो असांजो टी आहे, ॿियो असांजो ज़ेड आहे। त वेरिएबल घणा अथसि? 2। हिते वेरिएबल 2 लिखियल आहे, 5 लिखियल आहे, माना इहो ग़लति आहे, हिते बि ग़लति आहे। त ऑप्शन छा आहे? नॉट ऑफ दीज़। हिन में बाबा असांजा ट्रम घणा आहिनि? 3 ट्रम अथसि ऐं वेरिएबल घणा अथसि? वेरिएबल अथसि 2। उहे कहिड़ा आहिनि? हिकिड़ो टी ऐं ॿियो ज़ेड। बाबा सम्झ न आयो? हलो हलो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो। मसलन हाणे हीउ ॾिसो, हीउ लिखियल आहे, ठीकु आहे। हाणे हिन में तव्हां खां पुछे त हिन में केतिरा ट्रम आहिनि ऐं केतिरा वेरिएबल आहिनि? पुछी सघे थो न। माना हीउ तव्हांजी इक्वेशन लिखियल आहे, हिन में तव्हां खां पुछे थो टी माना ट्रम इज़ इक्वल टू वाट, ऐं तव्हां खां वी माना वेरिएबल पुछे थो त इज़ इक्वल टू वाट। केतिरा वेरिएबल ऐं केतिरा ट्रम आहिनि? त बाबा जंहिंजे अॻियां कुझु कोन हूंदी आहे हुनजे अॻियां छा हूंदी आहे? प्लस। हिकु ट्रम ही ऐं ॿी प्लस ही। घणा ट्रम? 2। हिन में ट्रम त थिया असांजा 2, ठीकु आहे। हाणे ॾिसंदासीं वेरिएबल। वेरिएबल माना इंग्लिश जा अल्फाबेट। हिन में कहिड़ो आहे? हिकिड़ो एक्स, ॿियो वाई, टियों ज़ेड। त वेरिएबल घणा थिया? 3, ठीकु आहे बाबा। साॻे तरीक़े सां हिते ॾिसो, हिकिड़ो ज़ेड वेरिएबल आहे ऐं ॿियो कहिड़ो आहे? टी वेरिएबल आहे। त घणा वेरिएबल थिया? वेरिएबल 2 ऐं ट्रम घणा थिया? हिकिड़ो ट्रम ही, ॿियो ट्रम ही ऐं टियों ट्रम ही। इज़ दिस क्लियर? क्लियर थी वियो? वेरिएबल, कॉन्स्टेंट, कोफिशिएंट एंड ट्रम। ठीक थी वियो? ठीक आहे। उन खां पोइ एक्सप्रेशन, माना एक्सप्रेशन द कॉम्बिनेशन ऑफ वेरिएबल या वेरिएबल्स आर कॉन्स्टेंट या कॉन्स्टेंट्स। माना जॾहिं बि कंहिंजो माना कॉम्बिनेशन थिए न, उनखे छा चवंदा आहियूं? एक्सप्रेशन, ठीकु आहे। त माना जेकॾहिं MCQs में अची वञे त तव्हांजो ज़ीरो एक्सप्रेशन आहे या कोन्हे? येस, इट इज़ एक्सप्रेशन। छो त हिन जॻह छा हूंदी आहे? प्लस हूंदी आहे। प्लस हूंदी त माना हिकिड़ो ट्रम ठही वियो न। तव्हांजो कहिड़ो बि नंबर हूंदो उहो सभु तव्हांजो ट्रम लाज़मी आहे त हूंदो। इज़ दिस क्लियर? ठीकु आहे। हाणे हीउ बि तव्हांजो ट्रम आहे, हीउ बि तव्हांजो ट्रम आहे। छो त ट्रम छा हूंदो आहे? कॉम्बिनेशन हूंदो आहे न कंहिंजो, या त वेरिएबलनि जो या त कॉन्स्टेंट जो या त ॿिन्हिनि जो गॾे करे। त हीउ ॾिसो, कॉन्स्टेंट वेरिएबल ॿई गॾु थिया तॾहिं बि एक्सप्रेशन ठही। हिते तव्हांजो हीउ अकेलो कॉन्स्टेंट आहे, हिन जॻह प्लस हूंदी आहे तॾहिं बि एक्सप्रेशन ठही, ठीकु आहे। त पोइ हिते ॾिसो, हीउ तव्हांजो ट्रम आहे, हीउ बि ट्रम, 2 ट्रम, तॾहिं बि एक्सप्रेशन ठही, ठीकु आहे। द कॉम्बिनेशन ऑफ ट्रम आर ट्रम्स। एक्सप्रेशन छा हूंदी? द कॉम्बिनेशन ऑफ ट्रम, हिकिड़ो ट्रम मिले या हिक खां वधीक ट्रम मिलनि। ट्रम छा हूंदो आहे? त जंहिंजे अॻियां जेतिरियूं प्लसूं ऐं माइनसूं ओतिरा ट्रम। त पोइ हूंदी आहे न हमेशह, हिन जॻह में हिकु प्लस हूंदी आहे, हिन जॻह माइनस आहे, हिन जॻह प्लस हूंदी आहे। त एक्सप्रेशन ॻाल्हि सम्झ में अची वई? न आई सम्झ में? ठीकु आहे। एक्सप्रेशन जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वई आहे बाबू, त पोइ हाणे असां ॾिसंदासीं मोनोमल एक्सप्रेशन छा हूंदी आहे। मोनो वर्ड मां मुरादात हिकु। मोनो मीन्स जंहिंमें हिकिड़ो ट्रम हुजे न हुनखे छा चइबो आहे? मोनोमल। मसलन हिन में घणा ट्रम आहिनि? माना लिखंदासीं टी इज़ इक्वल टू 1, सो इट इज़ अ मोनोमल, ठीकु आहे। माना उहा एक्सप्रेशन जंहिंमें घणा ट्रम हुजनि, हिकिड़ो ट्रम हुजे हुनखे छा चइबो आहे? हलो पोइ हीउ ॿुधायो भला, हिन में घणा ट्रम आहिनि? कीअं ख़बर पई हिकिड़ो आहे? छो त हिन जे अॻियां प्लस हिकिड़ी आहे, ठीकु आहे। हिकिड़ी प्लस माना हिकिड़ो ट्रम। जेको ट्रम हिकिड़ो हूंदो त उनखे मैथमेटिक्स जी ॿोली में चवंदा आहियूं इट इज़ अ मोनोमल। त हीउ तव्हांजो कहिड़ो आहे? दिस इज़ दी मोनोमल, ठीकु आहे। हीअं हुजे भला, हीअं लिखियल हुजे, तव्हां खां पुछे त इहो कहिड़ी एक्सप्रेशन आहे? इहा कहिड़ी आहे? मोनोमल। छो त हिन जे अॻियां सिर्फ़ु हिकिड़ी प्लस आहे, ठीकु आहे। त पोइ जेतिरा ट्रम ओतिरो नालो। जेकॾहिं हिकिड़ो ट्रम हूंदो त असां हिनखे चवंदासीं दिस इज़ दी मोनोमल एक्सप्रेशन।
इज दिस क्लियर? माना जंहिंमें हिकिड़ो टर्म हुजे जंहिंमें फ़क़ति या त हिकिड़ी प्लस हुजे या त हिकिड़ी माइनस हुजे हुनखे छा चइबो? मोनोमल। क्लियर थी वियो? न थियो क्लियर? न थियो? थी वियो न? ठीकु आहे। मोनोमल खां पोइ हाणे ईंदासीं बायनोमल। बाय मीन्स ॿ, नोमल मीन्स टर्म। उहा एक्सप्रेशन जंहिंमें घणा टर्म हुजनि? ॿ टर्म हुजनि त हुनखे छा चइबो? बायनोमल। मसलन 4xy प्लस में 8, ठीकु आहे, हिन में घणा टर्म आहिनि? ॿ टर्म आहिनि। हिन में टर्म तव्हांजा t इज इक्वल टू 2 त पोइ हीअ छा हूंदी तव्हांजी? बायनोमल हूंदी। इज दिस क्लियर? ठीकु आहे। हीअं हुजे भला -8 प्लस जा 4z, हिन में घणा न टर्म आहिनि? ॿ टर्म। छो त हिकिड़ो ही टर्म ॿियो ही टर्म, जंहिंमें टर्म ॿ त हुनखे छा चइबो? बायोनोमल। इज दिस क्लियर थी वियो? हाणे ॾिसो वरी अचो ट्राइनोमल ते। त अहिड़ी एक्सप्रेशन जंहिंमें घणा टर्म हुजनि? 3 टर्म हुजनि त हुनखे छा चइबो? ट्राइनोमल। इज दिस क्लियर? ठीकु आहे। जंहिंमें तव्हांजा 3 खां वधीक हुजनि त हुनखे छा चइबो? मल्टीनोमल। ठीकु आहे। जंहिंमें तव्हांजा 4 टर्म थी वञनि, 5 टर्म थी वञनि, 6 थी वञनि, 7 थी वञनि, 8 थी, हुनखे छा चइबो? मल्टीनोमल। क्लियर थी वियो? पक। हाणे तव्हांजो डिस्कस कयोसीं बाबा वेरिएबल। वेरिएबल माना उहा शइ जेका तब्दील थिए, माना इंग्लिश जा अल्फ़ाबेट हुजनि, माना x हुजे, y हुजे, z हुजे, t हुजे, q हुजे, ठीकु आहे। इहे सभु तव्हांजा छा आहिनि? वेरिएबल आहिनि। ऐं कान्स्टेंट उहा वैल्यू जेका फिक्स्ड हुजे, तब्दील न थिए, उन मां मुराद तव्हांजा जेके बि दुनिया जा नंबर आहिनि न, अकेला नंबर, उहे छा आहिनि? तव्हांजा कान्स्टेंट आहिनि। ठीकु आहे। जॾहिं तव्हांजा कान्स्टेंट कंहिं वेरिएबल सां मिलंदा त छा ठही वेंदा? कोफिशिएंट ठही वेंदा। ठीकु आहे। उन खां पोइ पाण पढ़ियोसीं त जेको आहे असांजा टर्म छा हूंदा आहिनि? वेरिएबल या कान्स्टेंट जुदा जुदा थियनि, सेपरेट थियनि कंहिंसां? प्लस ऐं माइनस सां, त हुनखे छा चइबो आहे? उन्हनि खे टर्म चइबो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजा हिकिड़ो टर्म या हिक खां वधीक टर्म पाण में गॾिजी वञनि, हुनखे छा चइबो आहे? एक्सप्रेशन चइबो आहे। एक्सप्रेशन में तव्हांखे मूं ॿुधायो त मोनोमल एक्सप्रेशन छा हूंदी आहे? जंहिंमें हिकिड़ो टर्म हुजे। बायनोमल एक्सप्रेशन छा हूंदी आहे? जंहिंमें 2 टर्म हुजनि। ट्राइनोमल एक्सप्रेशन छा हूंदी आहे? जंहिंमें 3 टर्म हुजनि। हुन खां पोइ छा हूंदी आहे? मल्टीनोमल एक्सप्रेशन छा हूंदी? जंहिंमें 3 खां वधीक टर्म हुजनि। केतिरा बि हुजनि पोइ हूंदी तव्हांजी कहिड़ी? मल्टीनोमल। इज दिस क्लियर? न? थैंक यू। ठीकु आहे। हुन खां पोइ वरी अॻिते आहे असांजो हाणे आर्डर। ठीकु आहे। हाणे असां डिस्कस कंदासीं डिग्री। छा डिस्कस कंदासीं? डिग्री इज द हाईएस्ट पावर ऑफ वेरिएबल आबिलिक वेरिएबल्स। पोइ या त कंहिं हिकिड़े जो वॾे में वॾो पावर, या त काफ़ियुनि खे मिलाए करे। एग्ज़ाम्पल मां हीअ लिखां थो। ठीकु आहे। हाणे हिन में मूं 4 एक्सप्रेशन लिखियूं आहिनि। नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4।
हाणे असां हिन में ॿुधाईंदासीं त हिन में टर्म केतिरा आहिनि, असां ॿुधाईंदासीं त हिन में वेरिएबल केतिरा आहिनि, असां ॿुधाईंदासीं हिन में का जेको आहे सो हिन में असां ॿुधाईंदासीं त टी केतिरो आहे, ऐं असां हिन में ॿुधाईंदासीं त वी केतिरो आहे, असां ॿुधाईंदासीं त सी केतिरो आहे, ऐं असां ॿुधाईंदासीं त डी केतिरो आहे, डी माना डिग्री। ठीकु आहे, हिन में असांजा टर्म घणा आहिनि, हिकिड़ी प्लस हिते हूंदी ऐं ॿी प्लस हीअ आहे, हिन में टर्म घणा आहिनि असांजा ॿ, हिन में वेरिएबल घणा आहिनि असांजा ॿ, हिकिड़ो एक्स ऐं ॿियो वाई, वेरिएबल बि ॿ, कॉन्स्टेंट घणा आहिनि हिन में टे। ठीकु आहे, माना हिकु। ठीकु आहे, कॉन्स्टेंट नंबर ऑफ कॉन्स्टेंट पुछे त 1, ऐं जेकॾहिं एमसीक्यूज़ में पुछे त कॉन्स्टेंट इज़ कहिड़ो आहे, कॉन्स्टेंट त पोइ 3 आहे, नंबर ऑफ कॉन्स्टेंट त पोइ हिकिड़ो आहे, ऐं जेकॾहिं तव्हां खां पुछे त कॉन्स्टेंट इज़ कहिड़ो आहे, कॉन्स्टेंट त पोइ असांजो 3 आहे, ऐं केतिरा आहिनि त पोइ 1 आहे। ठीकु आहे, माना कहिड़ो पुछे त उहो 3 आहे, केतिरा पुछे त 1 आहे। सही आहे, उन खां पोइ हिन में असां ॾिसंदासीं डिग्री। डिग्री मूं तव्हांखे ॿुधायो आहे त हाईएस्ट पावर, माना वॾे में वॾो पावर या त हिकिड़े वेरिएबल जो या त हिक खां वधीक जो। ॾिसो, जंहिंजे मथां कुझु कोन हूंदो हुनजे मथां पावर हिकिड़ो लाज़मी आहे त हूंदो आहे, त पोइ हिकिड़ो पावर हिन जो ऐं हिकिड़ो पावर हिन जो घणा थींदा 2, त पोइ हिन जी डिग्री घणी थींदी 2। इज़ दिस क्लियर? अचो हिन में ॿुधायो त टर्म घणा आहिनि, हिकिड़ो टर्म ही ऐं ॿियो टर्म ही, हिन में टर्म 2। ठीकु आहे, हाणे असां ॿुधाईंदा हिन में वेरिएबल केतिरा, हिकिड़ो वेरिएबल ही, ॿियो वेरिएबल ही ऐं टियों वेरिएबल ही। ठीकु आहे, हाणे असां हिन ॿुधाईंदा कॉन्स्टेंट। कॉन्स्टेंट घणा अथसि हिन में, को बि कोन अथसि। ठीकु आहे, उन खां पोइ असां हाणे छा ॿुधाईंदासीं, हाणे ॿुधाईंदासीं डिग्री। डी, हिन में डिग्री केतिरी आहे, वाई जे मथां कुझु कोन हूंदो, माना 1 हूंदो आहे, 3 ऐं 1 4। ॾिसो चैन खां का वॾी आहे, छो त मूं लिखियो आहे वॾे में वॾो पावर, चैन खां वॾो को पावर आहे, नज़र अचेव थो? येस, ज़ेड जे मथां जो 5 आहे। ॾिसो हिन ॿिनि खे गणींदासीं, 3 ऐं 1 4 थींदा, हिते घणो आहे 5, माना चैन खां वॾो आहे न, त पोइ हिन जो डिग्री छा आहे 5। इज़ दिस क्लियर? ठीकु आहे, हलो अचो हिन ते। बाबा हिन में टर्म घणा आहिनि 1 ऐं 2, हिन में टी साॻिया ई 2 आहिनि, हिन में वेरिएबल घणा आहिनि बाबू 1 2 3, हिन में वेरिएबल बि 3 आहिनि, हिन में कॉन्स्टेंट घणा आहिनि, कॉन्स्टेंट 1 अथसि। हुन खां पोइ ॿुधाए त हिन जी डिग्री केतिरी आहे। नो, ॾिसो हिन जे मथां 2, हिन जे मथां कुझु न हूंदो, माना छा हूंदो आहे 1 हूंदो आहे, टी जे मथां बि कुझु न हूंदो, छा हूंदो आहे 1 हूंदो आहे, त 2 ही 1 ही 1 ही 2 ऐं 2 4, त हिन जी डिग्री घणी थींदी, सम्झी पियो न? जंहिंजे मथां कुझु न हूंदो हुनजे मथां 1 हूंदो आहे। इज़ दिस क्लियर? हलो बाबे हिन ते अचो। हाणे मूंखे ॿुधायो त हिन में घणा आहिनि टर्म, 1 2 3 4, हिन में असांजा टी त आहिनि 4। ठीकु आहे, हाणे असां ॿुधाईंदासीं वी, माना वेरिएबल। हिन में वेरिएबल केतिरा आहिनि, हिकिड़ो वेरिएबल ही आहे, ॿियो वेरिएबल ही आहे, टियों वेरिएबल ही आहे, ऐं चोथों वेरिएबल ही आहे। हिन में वेरिएबल आहिनि बाबे असांजा 4। ठीकु आहे, हाणे असां छा ॿुधाईंदासीं, कॉन्स्टेंट। हिन में कॉन्स्टेंट घणा आहिनि, कॉन्स्टेंट हिकिड़ो अथसि। हाणे ॿुधाईंदासीं डिग्री। डिग्री केतिरी अथसि? ठीकु आहे, ॾिसो हिन जी 3 आहे, 3 खां वॾो को आहे, येस, 1 ही ऐं 2 ही, हिन जी बि हिते 3 थी वई, हिन जी बि 3, ॾिसो 3 खां वधीक आहे, नो सर, त हुन डिग्री केतिरी आहे हिन जी 3। इज़ दिस क्लियर? नो, कहिड़ो बाबा ही आहे न, ॾिसो पोइ ही आहे, कहिड़ो पियो आहे न हिते, माना को बि फिक्स्ड नंबर हुजे उहो छा हूंदो आहे। ठीकु आहे, डिग्री सम्झ अची वई? पक? ओके, हाणे ॾिसो, हाणे मूंखे केरु ॿुधाईंदो त ही कहिड़ी एक्सप्रेशन जो कहिड़ो क़िस्म आहे, बायनॉर्मल आहे, छो त हिन में घणा टर्म आहिनि 2 टर्म आहिनि। ही कहिड़ी आहे, ही बि बायोनॉर्मल आहे, छो त हिन में घणा टर्म आहिनि 2 टर्म आहिनि, ऐं ही कहिड़ी आहे बायोनॉर्मल आहे, त ही कहिड़ी आहे मल्टीनॉर्मल आहे, छो त हिन में 3 खां वधीक टर्म आहिनि। इज़ दिस क्लियर? डिग्री सम्झ में अची वई? पक?
माना हाणे तव्हां वेरिएबल बि सम्झिए, कॉन्स्टेंट सम्झिए, टर्म सम्झिए, मोनोमल, बायनोमल, ट्राइनोमल एंड डिग्री बि। इज क्लियर? इहो पाण पिया पढ़ूं मैट्रिक ऐं 9th जो चैप्टर नंबर 4। ठीकु आहे? अलजेब्रिक एक्सप्रेशन। अलजेब्रिक एक्सप्रेशन में जेका एक्सरसाइज आहे तव्हांजी पहिरीं ऐं उनजा सभु प्रॉब्लम इहे इन ते थींदा। इहे जेके मूं डिस्कस कया आहिनि ईअं ई आहिनि, तव्हां पाण डिस्कस कंदव उन्हनि ते वञी। उन में बि ईअं थो पुछे त हिन में केतिरा वेरिएबल आहिनि, पुछे थो केतिरा टर्म अथसि, पुछे थो डिग्री केतिरी अथसि, पुछे थो वेरिएबल केतिरा अथसि। इज दिस क्लियर? ओके, ठीकु आहे। हाणे असां सिखंदासीं इक्वेशन। एक्स स्क्वायर प्लस 5 जे मथां पावर 6 इन जी डिग्री केतिरी थींदी? यस, शाबाश। घणी अथसि? शाबाश, यस। डिग्री इन जी 2 आहे बाबा। ठीकु आहे? छो त मूं तव्हांखे डेफिनेशन ॿुधाई, द हाईएस्ट पावर ऑफ वेरिएबल। छा ॿुधायोमि? वेरिएबल। ही तव्हांजो 5 वेरिएबल आहे छा? कोन है न? त पोइ हिन जी डिग्री छा थींदी? 2। ऐं MCQ अथव किताब में, मुंझ जो न। उते हीअं अथव MCQ अथव 3 जे मथां पावर 5 लिखियल आहे। हेज़ डिग्री केतिरी अथसि? ऑप्शन ए 5 अथसि, ऑप्शन बी 0 अथसि, ऑप्शन सी 2 हूंदसि, ऑप्शन डी का बि न हूंदसि। त कहिड़ी हूंदसि? 0 डिग्री। सही आहे? माना कॉन्स्टेंट जे मथां डिग्री असां कोन चवंदा आहियूं, असां चवंदा आहियूं कंहिंजे मथां? वेरिएबल जे मथां। वेरी वेरी इंपॉर्टेंट MCQ अथव। सही आहे? इहो क्लियर थियो न? माना हिन उते कॉन्स्टेंट ॾिसो ऐं ख़ुशी ख़ुशी कयो, वाह जो कमु थी वञे। हिते ॿुधायो 6 साईं अहिड़ो ॿुधायो, वाह जो ॿुधाई, ठगा करायो 6 खणी। की अचे MCQ ग़लति, पोइ वरी साईं जे गले में त साईं ॿुधायो न, वाह असां क्लियर पिया कंदा हलूं त माना डेफिनेशन वेरिएबल जे मथां हुजे, वेरिएबल हुजे। इज दिस क्लियर? कॉन्स्टेंट जे मथां हुजे असांखे कम जो कोन्हे। सही आहे? ठीकु आहे? नोट कयो था? मिटायां? थी वियो न? ठीकु आहे। माना अहिड़ा MCQ जेके इहो ॿुधायमि हुन खां जेको पहिरियां ॿुधायो हुअमि त एक्सप्रेशन वारा त कीअं हूंदा आहिनि। हुन खां पोइ हाणे सिखंदासीं पाण व्हाट इज़ इक्वेशन। ठीकु आहे? इक्वेशन जी डेफिनेशन बि अची सघे थी तव्हांजे शायदि हिन में, त मैट्रिक क्लास में इक्वेशन हा आहे। ठीकु आहे? हुन खां पोइ हूंदो आहे तव्हांजो इक्वेशन। इक्वेशन जी डेफिनेशन बि अची सघे थी। इक्वेशन छा हूंदी? एन एक्सप्रेशन विच कंटेन द साइन ऑफ इक्वलिटी। साइन ऑफ इक्वलिटी कहिड़ी हूंदी आहे? बराबरि ॿुधी हूंदी तव्हां। ठीकु आहे? माना का बि एक्सप्रेशन हुजे, एक्सप्रेशन ॾिसो 3x + 4 ही तव्हांजी छा आहे? एक्सप्रेशन आहे। छो त कॉम्बिनेशन आहे, या त हिकु टर्म जो या त हिक खां वधीक। ही तव्हांजी एक्सप्रेशन आहे। एक्सप्रेशन जेकॾहिं तव्हांजी साइन ऑफ इक्वलिटी खणे, हिते बराबरि अची वई न, पोइ बराबरि जे हेॾां 0 अचे तॾहिं बि ख़ैरु, इहा बि इक्वेशन आहे। 3x + 4 हिते जेकॾहिं 8 अचे तॾहिं बि इक्वेशन आहे। 3x + 4 - 1 अचे तॾहिं बि इक्वेशन आहे। इक्वेशन जी बाबा डेफिनेशन इहा आहे, द वैल्यू इन एक्सप्रेशन विच कंटेन साइन ऑफ इक्वलिटी। जंहिंजे साइड में या भर में किथां बि जेके तव्हां हीअ शइ ॾिसो न, सम्झी वञिजो त इहा कंहिंजी डेफिनेशन आहे? इक्वेशन जी। बराबरि जी निशानी जंहिंमें हूंदी उहा छा हूंदी? इक्वेशन। हाणे जेकॾहिं बराबरि जी निशानी कढी छॾियोसि त पोइ छा थी वेंदियूं? पोइ इक्वेशनूं न रहंदियूं, पोइ छा थी वेंदियूं? एक्सप्रेशन्स थी वेंदियूं। पोइ छा थी वेंदियूं? एक्सप्रेशन्स थी वेंदियूं। इज दिस क्लियर?
हाँ पढ़दासीं पाण काइंड्स ऑफ इक्वेशन, माना इक्वेशन जा कहिड़ा क़िस्म हूंदा आहिनि। ठीकु आहे, त पोइ इक्वेशन असांजी हूंदी आहे सभ खां पहिरियां हिकिड़ी हूंदी आहे लीनियर इक्वेशन। लीनियर इक्वेशन ॿी हूंदी आहे असांजी क्वाड्रेटिक इक्वेशन, टी हूंदी आहे असांजी क्यूबिक इक्वेशन। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हूंदी आहे असांजी बाय क्वाड्रेटिक इक्वेशन। ठीकु आहे, लीनियर इक्वेशन एन इक्वेशन, उते तव्हां जेका शइ तव्हांजी बायोनॉमल हुई न, जंहिंमें हिकिड़ो टर्म हुजे, हाणे जंहिंजी डिग्री हिकु हुजे न त उहा छा हूंदी तव्हांजी लीनियर इक्वेशन। माना कीअं, हाणे हिन जो एग्जाम्पल जनरल इक्वेशन इहा आहे एन इक्वेशन हुज डिग्री इज 1, माना जंहिंजी वेरिएबल जी डिग्री छा हुजे 1 हुजे त असां हुनखे छा चवंदा आहियूं लीनियर इक्वेशन। छा चवंदा आहियूं, मसलन हिते मां ए थो रखां, हिते एक्स थो रखां, हिते बी थो रखां, बराबर कंहिंजे 0 जे। इहा डेफिनेशन आहे कंहिंजी लीनियर इक्वेशन जी। हाणे ॾिसो, मूं तव्हांखे इन जे करे हिते ॿुधायो त बाबा तव्हांजो जेको ए ऐं बी ऐं सी ऐं डी इहे तव्हांजा वेरिएबल न चवराईंदा आहिनि, इहे छा चवराईंदा आहिनि कॉन्स्टेंट। हाणे ॾिसो, हीउ तव्हांजो एक्स मूं ॿुधायो वेरिएबल आहे न, एक्स वेरिएबल आहे, एक्स जे अॻियां तव्हांजो छा आहे ए, माना एनी कॉन्स्टेंट हूंदो, ऐं इहो ए जेको आहे न 0 जे बराबरि न हूंदो। छो न हूंदो, जेकॾहिं 0 जे बराबरि थियो त हिन सॼे टर्म खे छा करे छॾींदो 0 करे छॾींदो, बाक़ी केरु बचंदो बी बचंदो, ऐं बी तव्हांजो को न को कॉन्स्टेंट हूंदो। सही आहे, पोइ लीनियर इक्वेशन न रहंदी। क्लियर थियो? ठीकु आहे, माना हीअं हुजे तव्हांजी हिते सपोज कयो एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0, इहा तव्हांजो एग्जाम्पल आहे कंहिंजो लीनियर इक्वेशन जो। छो, हीउ एक्स तव्हांजो वेरिएबल आहे ऐं वेरिएबल जे मथां पावर 1 आहे। हाणे हीअं लिखां, ॾिसो हिते 9 लिखां, हिते एक्स लिखां, हिते प्लस में 4 लिखां इज इक्वल टू 0। ठीकु आहे, हाणे ए जी जॻह ते मूं छा रखिया 9 रखियमि, हिन जो पावर छा आहे हिकिड़ो आहे न, जंहिंजो पावर हिकिड़ो, जंहिंजी डिग्री हिकिड़ी हुजे वेरिएबल जी, उहा छा थी वेंदी लीनियर इक्वेशन। हिते हिन जी घणी आहे डिग्री हिकिड़ी आहे न, इहा कहिड़ी आहे इक्वेशन लीनियर इक्वेशन आहे। मसलन हीअं रखां मां -3 लाज़मी आहे छा एक्स, मां वाय थो रखां, ठीकु आहे, प्लस 8 इज इक्वल टू -2। ठीकु आहे, हाणे त वेरिएबल वाय आहे, वाय जे मथां घणी आहे डिग्री पावर 1, त हिनखे छा चवंदासीं लीनियर इक्वेशन। ऐं हीअ हिन जो जर्नल फॉर्म आहे। ठीकु आहे, हीअ लीनियर इक्वेशन जो जर्नल फॉर्म आहे ऐं हीअ हिन जा पर्टिकुलर मिसाल आहिनि। इज़ दिस क्लियर? इन जे करे मूं चयो पिए त ए 0 जे बराबरि न रखंदासीं, जेकॾहिं ए 0 जे बराबरि रखंद त उहा छा थी वेंदी इक्वेशन, इहा लीनियर कोन थींदी। ठीकु आहे, छो त हीउ तव्हांजो टर्म 0 थी वेंदो, 0 थींदो त डेफिनेशन कोन ठहंदी। डेफिनेशन छा आहे, जंहिंजी डिग्री 1 हुजे, पोइ त उहो सॼो टर्म ई 0 थींदो, डिग्री किथां आणींदासीं। सही आहे, हलो हाणे अचो क्वाड्रेटिक इक्वेशन। एन इक्वेशन हुज डिग्री इज 2, माना अहिड़ी इक्वेशन जंहिंजे वेरिएबल जी डिग्री घणी हुजे 2। जर्नल एक्सप्रेशन छा हूंदी आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। ठीकु आहे, हिते बि कंडीशन अथव वेयर जॾहिं त तव्हांजी ए जेको आहे न 0 जे बराबरि न हुजे। MCQs में ईंदो अथव, हीअं लिखी करे पुछंदा आहिनि इज़, हीअं लिखी पुछंदा इज़ क्वाड्रेटिक इक्वेशन इफ, MCQs में ॾींदा a इज नॉट इक्वल टू 0, ऑप्शन बी ॾींदा b नॉट इक्वल टू 0, c बोथ, ऑप्शन डी नॉट ऑफ दीज। त पोइ कहिड़ी सही आहे a 0 जे बराबरि न हुजे, हीअं पोइ इहो सही आहे। हाणे जेकॾहिं हीअं जन MCQ साॻियो इहा कंडीशन ॾेई करे चई छॾनि वेयर, ठीकु आहे, हाणे हीअं ॾेई करे वेयर a इज इक्वल टू 0, हीअ साॻी ॾेई छॾनि, ऐं हाणे छा था चवनि a बराबरि 0 जे आहे, देन
त पोइ इज़ कॉल्ड, इन खे चइबो ऑप्शन ए क्वाड्रेटिक इक्वेशन, ऑप्शन बी उनखे लीनियर चइबो, ऑप्शन सी नॉट ऑफ दीज। हाणे ॾिसो ही मूं जनरल फॉर्म लिखियो आहे, हाणे मूं चयो आहे त 0 जे ए छाजे बराबरि थी वेंदी, 0 जे बराबरि, त पोइ हिन खे छा चइबो, क्वाड्रेटिक चइबो, लीनियर चइबो या को बि न चइबो, छा चइबो? हाणे लीनियर थी वेंदी, छो त हिन जो जेको ही पावर ॿिनि वारो हूंदो न इहो 0 थी वेंदो, बाक़ी केरु बचंदो, bx प्लस सी। जेकॾहिं bx बचे सी त उहा छाजे बराबरि हूंदी, लीनियर जे। सही आहे, माना क्वाड्रेटिक इक्वेशन जे लाइ लाज़मी आहे, लीनियर जे लाइ लाज़मी आहे जेको हुनजो पहिरियों टर्म हुजे न, पहिरें टर्म जो कॉन्स्टेंट 0 जे बराबरि न हुजे। हिन जा जनरल एग्जाम्पल इहो आहे जनरल, ऐं हिन जा पर्टिकुलर ॾिसो हीअं हूंदो 2x² प्लस में 3x माइनस में 9 इज़िकल टू 0। हीअ तव्हांजी क्वाड्रेटिक छा आहे इक्वेशन, छो त हिन जो वॾे में वॾो पावर घणो आहे 2। हाणे हिते मूं चयो x जे अॻियां जेका वैल्यू आहे न उहा 0 जे बराबरि न हुजे। हाणे सपोज़ कयो ही 0 जे बराबरि थी वई, बाक़ी केरु बचो, ही बचो न, त ही केरु हूंदो आहे, लीनियर हूंदो आहे। क्लियर थी वई ॻाल्हि। हाणे हीअं हुजे 2y⁴ प्लस 3 इज़ इक्वल टू 0। छा हीअ तव्हांजी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे? तॾहिं बि आहे, छो त हिन जो वॾे में वॾो पावर घणो आहे 2। इज़ दिस क्लियर? सम्झ में अची वियो न? ठीकु आहे, त लीनियर बि थी वई ऐं क्वाड्रेटिक बि थी वई। इंशाल्लाह इन नेक्स्ट क्लास वी विल डिस्कस द सॉल्यूशन ऑफ दीज ऑल। सही है, थैंक यू वेरी मच।